देवाल बाग जो कब्जो मजबूत आ। मजबूत हुअण भी खपे। मामूली डर में सजी मेहनत रायगान थी वेंदी। हमले जी ख़बर फोन ते ॾिनी हुयमि। जेकॾहिं हमलो थियो त शहरियार ऐं माण्हुनि खे टोटा चपा छॾींदासीं। तॾहिं त पुछियो मवाल। लीडर घबराए न, कब्जो कंहिं बि हाल में न छॾिबो। कब्जो कीअं छॾिबो? असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। कब्जो छॾिबो? लहज़ा कहज़ा ईंदा रहंदा आहिनि, घबराईंदुसि कीअं? तबियत कीअं आहे? ठीकु आहे। डॉक्टरनि घर मुंतकिल थियण लाइ चयो आहे। कॾहिं मुंतकिल थींदव घर? इहो त डॉक्टरनि जे वस आहे। शहरियार ख़िलाफ़ केस जो छा थियो? डॉक्टर अब्दुल वहीद पैसा वरिता आहिनि या को ॿियो दबाव पियो अथसि। सर्टिफिकेट ग़लति जारी कयो अथई। केस कमज़ोर थी वियो आहे। डॉक्टर खे न छॾींदुसि। जलसा जुलूस कढाए नारा हणाईंदुसि। शहरियार ख़ुशि न थिए। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। शहरियार जे चवण ते जिन हमलो कयो से सुञाता त अथव न? छो न, उन्हनि खे अलहदा सिखत ॾींदुसि। जेकर शहरियार झुके, उहे पाण ई झुकंदा। डीएसपी जो नंबर मुसलसल बंदि आहे। मुॾे ई थी आयो। ओचितो संदसि सेल बंदि थी वियो आहे ऐं बंदि ई थो मिले। मतां बैटरी लो थी वई हुजेसि। हेॾो वक़्तु थियो आहे, अञा बैटरी चार्ज न कई हूंदई। मूंखे का गड़बड़ थी लॻे। अमीरा बुरी ख़बर अथई। बुरी ख़बर लाइ दोस्ती रखी अथऊं। खबरदार करण भी फर्ज आहे न। तुंहिंजे ख़िलाफ़ शहरियार ते हमले इरादा ऐं क़त्ल तुंहिंजे मथां एफआईआर कटाई आहे। मूं ते? मां अस्पताल में मूं हमलो कयो आहे? हमले तुंहिंजा साथी पख्तान जिन क़बूल कयो आहे। मुंहिंजा साथी मूं ते गवाही? हा, तुंहिंजी गिरफ़्तारी जा इम्कान आहिनि। मुंहिंजी गिरफ़्तारी? असीं आहियूं लीडर, गिरफ़्तारी ॾींदासीं?